अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। फ्रेंड्स, मायराज किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार ईद स्पेशल बॉम्बे बीफ बिरयानी जी रेसिपी। ही बॉम्बे बीफ बिरयानी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्रेशर कुकर में असां विझूं था वॾो गोश्त 1 किलो। हेठि विझूं था 3/4 टीस्पून थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 2 टेबल स्पून। पाणी विझूं था 1 लीटर। ऐं पाणी विझी हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स करे उबलण ॾींदासीं। हाणे गोश्त में जीअं ई उॿार अचणु लॻंदो त असां ढक ॾेई करे प्रेशर कुक कंदासीं तक़रीबन 25 मिनट्स ताईं। जी फ्रेंड्स, असां गोश्त खे 25 मिनट्स ताईं प्रेशर कुक कयो आहे। हाणे हिकु साइड ते रखी छॾियूं था ऐं हाणे हिकु फ्राइंग पैन खयो आहे ऐं फ्राइंग पैन में तेल विझूं था 3/4 कप। स्लाइस्ड अनियन आहिनि 1.5 कप। ऐं हाणे बसरनि खे गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। बसर खे गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। हाणे विझूं था उबरियल गोश्त। गोश्त विझी चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 2 टेबल स्पून। चङी तरह सां मिक्स कंदासीं। चङी तरह सां मिक्स करे तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था दालचीनी जूं स्टिक्स 2 अदद, वॾा फोटा 2 अदद, नंढा फोटा 6 अदद, कमाल पट जा पत्ता 2 अदद, साबित कारा मिर्च 1 टीस्पून, कटियल टमाटा 1 कप। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं मिक्स करे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1 टेबल स्पून, सुकनि धाणनि जो पाउडर 1 टेबल स्पून, हेड 1 टीस्पून, लूणु विझूं था 1 टेबल स्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। जायफल ऐं जावित्री जो पाउडर विझूं था 3/4 टीस्पून ऐं ॾही विझूं था 1 कप। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे बिरयानी जो कोरमो तयारु थी चुको आहे। असां अधु कोरमो कढी रखूं था। ऐं बाक़ी बचियल अधु कोरमे जे मथां विझूं था उबरियल चांवर। असां वटि हिते आहिनि 1 किलो जे क़रीब उबरियल चांवर। असां अधु चांवरनि जी लेयर हाणे लॻायूं था। ऐं हाणे असां बाक़ी बचियल कोरमे जी लेयर लॻाईंदासीं।
लीमे जो रस 2 टेबल स्पून, लीमे जा स्लाइसिस आहिनि तक़रीबन 2 लीमा खणी असां स्लाइसिस करे छॾिया आहिनि। हिकु अदद टमाटे जा स्लाइसिस आहिनि। टमाटे जा स्लाइसिस विझी हाणे विझूं था उबरियल आलू 250 ग्राम्स ऐं हाणे फ्राई थियल बसर विझूं था 1 कप। फूदने जा पत्ता आहिनि 2 खां 3 टेबल स्पून। सावा धाणा आहिनि 1 कप ऐं सावा धाणा विझी हाणे बाक़ी बचियल उबरियल राइस विझंदासीं ऐं चांवरनि जी लेयर चङी तरह सां लॻाए मथां विझूं था ज़र्द जो रंग ऐं हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चांवरनि खे दम ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां हल्की बाहि ते चांवरनि खे 10 मिनट्स जे लाइ दम ॾिनो आहे ऐं हाणे असांजी मज़ेदार बॉम्बे बीफ बिरयानी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां मिक्स कयूं था ऐं डिश आउट कंदासीं। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी हीअ ईद स्पेशल रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।